वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिन मुस्तफ़ा अल-मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सल्लल्लाहु व सल्लमहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द ख़लत मिन क़ब्लिकुम सुननुन फ़सीरू फ़िल अर्द फ़ंज़ुरू कैफ़ कान आक़िबतुल मुकज़्ज़िबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा भाईरो, बदियां अग में ये फकीर एक इस्लामी मुल्क तुर्की जो सफर करे मोटियो। हाँ चाहिए तो अजो की महफिल में अवां के पंहिंजे सफ़र जी रुईदाद ॿुधायां। सफ़र जो समाचार सुनायां। कुछ माण्हू मुंहिंजे सफ़रनि ते एतराज़ भी कंदा आहिनि। पीरन जो कम आहे हिकिड़ी जाइ ते वेही रहनि। हे कहिड़ो पीर आहे जेको मुल्क घुमे थो। अल्लाह जे पाक क़ुरान मझां जेका आयत सगूरी सूरह आल इमरान मझां मुतिलावत कई, इन पाक आयत जे अंदर अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो, क़द ख़लत मिन क़ब्लिकुम सुननुन। तव्हां खां अॻ में जेके क़ौमूं थी गुज़रियूं आहिनि उन्हनि में मुंहिंजो दस्तूर जारी थी चुको आहे। मूं अल्लाह जो हिकिड़ो कानून जुड़ियल आहे। जेके फर्मा बरदार आहिनि उन्हनि खे इज़्ज़तूं अता कंदो आहियां। जेके नाफरमान आहिनि उन्हनि खे ज़िल्लतूं रुसवायूं ऐं अज़ाब ॾींदो आहियां। इहो मुंहिंजो दस्तूर हलंदड़ आहे, मुंहिंजो कानून ठहियल आहे। फर्मा बरदारनि जे लाइ आख़िरत जो पुछाणो, हिसाब किताब, आख़िरत जी जन्नत, जज़ा ऐं सज़ा जो मामलो तो वो अटल आहे, फ़ैसिलो अटल आहे। पर दुनिया जे अंदर बि मुंहिंजी इहा आदत आहे। अल्लाह फरमाए तो मुझो यो दस्तूर आ, मुझो यो कानून आ त हिन दुनिया जे अंदर बि नेकोकारन के नवाजींदो आहियां, बदकारन के पुछड़ो बणाईंदो आहियां। तव्हां खे यकीन न अचे, फंजुरू, तव्हां वञी नज़र करे ॾिसो। सुभान अल्लाह। कैफ फसीरू फिल अर्द, तो तव्हां ज़मीन में सैर कयो। छा कयो? ज़मीन में घुमो फिरो, अल्लाह जी धरती के ॾिसो। सीरू, सीरू अम्र जो सीगो आहे। अम्र वजूब ते दलालत कंदो आहे। ते इंसानो तव्हां वञो, मुझी ज़मीन वसी अरीज़ कुशादी ज़मीन आहे, वञी सैर कयो। फसीरू फिल अर्द,
रुगे दिलबराबाद में वेठा न हुजो, रुगे दादू जा देगड़ा न चटियो वेही, रुगे मोरे में मंजी विझी वेही न रहो, सीरू फिल अर्द, मुझी धरती में घुमो सैर कयो, फंजुरू वो इब्रत वारी नजर सां ॾिसो, मुझे धरती में ॾिसो, छा ॾिसो, कैफ़ कान आक़िबतुल मुकज़्ज़िबीन, त कूड़न जी पछाड़ी कीअं थी, कूड़न जी पछाड़ी कीअं थी, वञी ॾिसो, सैर कयो। इहा सूरह आले इमरान जी आयत आहे। इन खां अलावा कुरान मजीद जे अंदर सूरह अनआम जे अंदर रब्बुल आलमीन जल्ल शानो बी जाइ ते फरमाए थो, कुल सीरू फिल अर्द, हबीब चईन त ज़मीन में वञी सैर कयो, घुमो फिरो, सुमंजुरू कैफ़ कान आक़िबतुल मुकज़्ज़िबीन, पोइ ॾिसो त कूड़न जी पछाड़ी कीअं थी। ही ॿी जाइ ते, वरी टी जाइ ते रब कुरान में तो फरमाए, वमा अरसलना मिन क़ब्लिक इल्ला रिजालन नूही इलैहिम मिन अहलिल क़ुरा, मुंहिंजा महबूब तोखे त मूं नबी बणायो आहे, पर तोखां अॻु में बि मूं कई नबी ॻोठनि ते मोकिलिया हुया। नबी आया, अफलम यसीरू फिल अर्द, छा इहे माण्हू ज़मीन में कोन घुमिया आहिनि, हिकिड़ी जाइ ते वेठा आहिनि, चईन त वञी सैर करे ॾिसनि त जन नबीअनि जो इनकार कयो हुयो उन्हनि जी पछाड़ी कीअं थी, जन नबीअनि खे मञो, नबीअनि सां नीव लाथो, उन्हनि खे मूं छा नवाज़ियो, जन नबीअनि जो इनकार कयो उन्हनि खे मूं कहिड़ियूं सज़ाऊं ॾिनियूं। हबीब चईन त वञी ज़मीन घुमी त ॾिसनि न। पुट सम्झो था, फयंजुरू कैफ़ कान आक़िबतुल लज़ीन मिन क़ब्लिहिम, को नज़र करे ॾिसनि, निहारिन त जेके हिननि खां अॻु में थी गुज़रिया आहिनि उन्हनि जी पछाड़ी कीअं थी। जन नबीअनि जो इनकार कयो उन्हनि खे छा ज़िल्लतूं मिलियूं, छा उन्हनि जे मथां अल्लाह ताला जल्ल शानु जा अज़ाब कड़किया। चौथी जाइ ते रब तो फरमाए, फयसीरू फिल अर्द, फसीरू फिल अर्द फंजुरू कैफ़ कान आक़िबतुल मुकज़्ज़िबीन, सूरह नहल जे अंदर रब फरमाए थो त पोइ वञो ज़मीन में वञी सैर कयो, ॾिसो त कूड़नि जी पछाड़ी कीअं थी। अञा पंजी जाइ ते रब कुरान मजीद में फरमायो, अफलम यसीरू फिल अर्द फतकून लहुम कुलूबुन यअकिलून बिहा, महबूब ये मक्के वारा जेके वेठा आहिनि मक्के में, इन्हनि खे चओ त घुमो, धरती ते वञो, ॿाहिरि वञी नज़र करे ॾिसो त मूं अल्लाह ताला जल्ल शानु जे बेफ़रमाननि जी पछाड़ी कीअं थी ऐं फर्मा बरदारनि खे मूं छा त नवाज़े छॾियो। छा इन्हनि खे दिलियूं कोन्हनि जन दिलियुनि सां सम्झनि। बाबा मां जलसे में आया, तकरीर हले थी पई, उड़ते मोबाइल वारा हींअर बि नथा छॾनि। साईं अल्लाह तो फरमाए, अफलम यसीरू फिल अर्द, छा ये ज़मीन ते सैर न कयो अथनि, फतकून लहुम कुलूबुन याकिलून बिहा, जे इन्हनि खे दिलियूं आहिनि त वञी सम्झनि, परखिन, परूड़न, मुझी धरती ते वञी ॾिसनि त कूड़नि जी पछाड़ी कीअं थी, कीअं अल्लाह ताला उन्हनि खे ज़लील ऐं रुसवा कयो, ज़िल्लत ऐं रुसवाई ॾिनी उन्हनि माण्हुनि खे जन अल्लाह जे नबीअनि जी इज़त न सुञाती, अल्लाह जे प्यारनि जो मान मर्तबो शान शौकत जन न सुञातो, उन्हनि खे कीअं रब ज़लील ऐं रुसवा बनायो ऐं जन अल्लाह जे नबीअनि खे सुञातो, उन्हनि जी इज़त कई, रब कीअं उन्हनि खे नवाज़े छॾियो। सुभान अल्लाह।
فإنها لا تعمى الأبصار ولكن تعمى القلوب التي في الصدور. अल्लाह जो फरमाए ने गौर कजो। रब जो फरमाए त कॾहिं ईअं थींदो आहे जो अखियूं अंधियूं न थींदियूं आहिनि, पर जेके सीननि में दिलियूं आहिनि न इहे अंधियूं थी वेंदियूं। अखियूं अंधियूं न थींदियूं आहिनि, अखियूं ॾिसंदियूं आहिनि, पर जेके सीननि जे अंदरि दिलियूं आहिनि न उहे दिलियूं अंधियूं थी वेंदियूं। दिलुनि ते पर्दा गिलाफ, दिलुनि जे मथां ज़ंग चढ़ी वेंदा आहिनि, ज़मीर ज़ंगारजी वेंदा आहिनि, पोइ उन्हनि खे हक़ सच ऐं हक़ीक़त जी परूड़ न पइजी सघंदी आहे। इन जो इलाज इहो आहे त वञनि ज़मीन में घुमनि फिरनि ॾिसनि गौर कनि त ख़बर पवे त अल्लाह जो जहान कीअं थो हले पियो। पुट ॻाल्हि सम्झो था। हाणे हिकिड़ो ॾेॾर आहे खूह में पियो आहे, किथे खूह में, हीअं बुल ॾेई हुन पासे थो वञे, वरी होॾो बुल ॾेई होॾे वञे, सम्झे थो वॾो जहान आहे, मुंहिंजो जहान वॾो वसी आहे, वॾो कुशादो जहान आहे। खूह में हेॾो टपो ॾे होॾे, होॾो टपो ॾे होॾे, सम्झे थो त वॾो जहान वसी आहे। पर जे इन ॾेॾर खे खूह मां ॿाहिरि कढिजे त छा सम्झंदो? हल मां त हिकिड़े खूह में पियो, जहान त हेॾे वसी आहे। हाणे असांजा माण्हू बि न हिकिड़े खूह में पिया आहिनि, सम्झनि था जहान इहो आहे। ॿाहिरि निकिरनि त उन्हनि खे ख़बर पए त रब जो जहान केॾो वॾो आहे। जेको मोरे खां ॿाहिरि निकितो ई न आहे उहो सम्झंदो त मुंहिंजो जहान त मोरो ई आहे न। पर जे ॿाहिरि निकिरे त मोरे बि दरिया टपे त दादू बीठो आहे, हेॾे वञे त लाड़काणो, हेॾे वञे त हैदराबाद, कराची, केॾो जहान वसी आहे, सिंध केॾी कुशादी आहे। पर जे मोरे में ई सॼी ज़िंदगी वेठो हूंदो त उनखे दादू या साईं मुंहिंजा भॻे ठोड़े जी ख़बर कीअं पवंदी त हे जबल बि आहिनि, हे काछो आहे, कचो आहे, थर आहे, क़ुरान आहे। रब हुकुम ॾिनो आहे त ज़मीन ते घुमो, भला जे करमुला घुमियो ज़मीन ते, अल्लाह जो जहान ॾिठई त पेट्रोल छो थो थिए? ख़र्च कयां मां, घुमां मां, हिन खे तकलीफ़ छो थी थिए? हा बस हाणे इहो पियो आहे, ॿुधायो मां जेको अॻ में मिसाल त बस हाणे इहो हिते ई पियो हूंदो। अल्लाह जी धरती ॾिसण सां, अल्लाह जा अजाइब ॾिसण सां वॾा सबक मिलनि था। मां हज़रत सालेह अलैहिस्सलाम जो शहर जिते उन्हनि ते ख़ुदा जो ॾमर आयो, उहा जाइ पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। कीअं उन्हनि खे अल्लाह ताला जल शानहू अज़ाब ॾिनो ऐं कीअं मोमिन बची विया, काफ़िर हलाक ऐं बर्बाद थी विया। हज़ारे साल गुज़री विया आहिनि, उन्हनि जा पत्थरनि खे खणे वसमूदल्लज़ीन जाबु सख़्र बिलवाद, पत्थरनि खे खणे उन्हनि मंझा घर ठाहियूं गारनि जे अंदरि। सही ॿ माड़ टे माड़ ॿाहिरों मथां जबल आहे, अंदरि जो अंदरि उनखे खणे, उन मां हिकिड़ो बंगलो, बंगले मां ॿियो बंगलो, टियों बंगलो, जबल जे अंदरि ॿाहिरों दरवाज़ो एॾो सुहिणो हसीन चिट साली सां ठहियल आहे त तव्हां चवंदो त ॼणो हाणे कारीगर ठाहे लिखता आहिनि, हालांकि उनखे 5000 साल गुज़री चुका आहिनि। रब जो फरमाए वञी ॾिसो त कूड़नि जी पछाड़ी कीअं थी, सम्झो था? दुनिया जा तक़रीबन 26 मुल्क ॾिठा अथमि, या अञा मथे हूंदा या घटि हूंदा, अल्लाह बहितर ॼाणे थो। हींअर ताज़ो सफ़र करे आयो आहियां तुर्की जो, उते जेको ॾिठुमि ॿुधायां, तुर्की जो शहर आहे इस्तांबुल, या उनखे चइबो आहे इस्लाम बोल, यानी इस्लाम जो शान आला।
इस्लाम जो मान मथाऊं पुरानो नालो कुस्तनतनिया हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पेश गोई फरमाई ला तुफ्तनुल कुस्तनतनिया ए मुजा उम्मतियो मां मोहम्मद तवा सा वायदो तो कया त कुस्तनतनिया तवा जरूर फतह कंदो जेको लश्कर इहो शहर फतह कंदो भलो लश्कर हूंदो जेको इन जो अमीर हूंदो सो भलो अमीर हूंदो पो मुझे लजपाल नबी जी वा पेशगोई सच्ची साबित थी सुल्तान मोहम्मद फातिह तुर्क बादशाह हुयो नालो मोहम्मद हुयुस लक़ब फातिह पियुस उन्हें कुस्तनतनिया जो शहर फतह कयो वो शहर पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो उन्हें शहर के अंदर तोप कापी सराय हिकड़ो अजायब घर आ जिते तुर्क बादशाहन जा महल हुया बादशाहन जा माड़ियूं महल उन्हनि जी रहाइश जो जायूं सही उहे महल अहिड़ा आहिनि न तव्हां ॾिसंदो त हैरत वठी वेंदी त कीअं इन्हनि माण्हुनि जी रहाइश हुई उन्हनि जा ताज उन्हनि जा तख़्त उन्हनि जा लिबास उन्हनि जूं उहे बैठकूं उन्हनि जूं उहे कुर्सियूं उन्हनि जा तख़्त जन ते वेहंदा हुया उन्हनि ते हीरा मोती लाल जवाहर जड़ियल आहिनि हिकिड़ो हिकिड़ो तख़्त किरोड़नि खां क़ीमती तख़्त अॼु बि रखिया आहिनि मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो जेॾीमहिल उते पहुतुसि ॾिसां त उहे ताज आहिनि तख़्त आहिनि माड़ियूं आहिनि पर न बादशाह न उन्हनि जूं फौजूं न उन्हनि जा सिपाह ड्रिंग धरती निया कई गोठन संदा गोठ हुया वीर वडेरा वेठा कड़ा चाढ़ियूं कोट पहरा रखियाऊं पाण ते चौकियूं चाढ़े चोट पर जने मौत कयन मोट त तिर बितर स्या कीन की वडो सबक मिलियो वरी इबरत नसीब थी त दुनिया फानी आ भली माण्हू बादशाह बणजी वञे टिन बर्रे आज़मन में हुकूमत हुई सल्तनत उस्मानिया यूरोप में एशिया में अफ्रीका में टिनी खंडन जी बादशाही करण वारा अॼु उहे न बादशाह रहिया न उन्हनि जा सिपाह रहिया न फौजूं रहियूं अॼु उन्हनि जायुनि ते कांग पिया लवनि कांग पिया कां कां कनि हाय 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 दुनिया फानी आ इबरत मिली सबक मिलियो तो भली खणी टिन खंडन जी बादशाही कयो पर आखिर हिकड़े ॾियारे ते मौत आहे मौत याद तव्हांखे न हींअर जनाज़ो पढ़ियो पंहिंजो मौत यादि कयो त सुभाणे मूंखे बि ईअं कुल्हे ते खणी हलंदा पंहिंजो मौत जेके यादि हुजे न क़यामत जे ॾियारे जो शहीदनि जी जमायत में उथंदो उन महलनि जे अंदरि हिकिड़ो ख़ासि महल हुयो ये तुर्क बादशाह हुया इन्हनि जी हिजाज़ मुक़द्दस में सऊदी अरब जेको हाणे मौजूदु सऊदी अरब आहे या इराक आहे शाम आहे फलस्तीन आहे लुबनान आहे इहे पंहिंजो मुतहिदा अरब इमारात आहे यमन आहे इन्हनि सभिनी ते इन्हनि तुर्कनि जी बादशाही हुई पोइ उन्हनि तबरुकात खणी अची उते रखिया सॼी दुनिया मज़ा पाक शयूं पाक ऐं भलारनि जे इस्तेमाल जूं शयूं तुर्कनि उन महल में आणे रखियूं जेॾीमहिल मां उते पहुतुसि न उन महल में जेॾीमहिल पहुतुसि जंहिं महल जे अंदरि मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जा तबरुकात रखियल आहिनि अल्लाह जे नबीअनि जूं शयूं रखियल आहिनि उते पहुचण सां मुंहिंजे दिल जी दुनिया मटिजी वई अजीब हिकिड़ो राहत ऐं सुकून महसूस थियण लॻो उन महल जे अंदरि हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी लठ मुबारक रखी आहे जेका मां पंहिंजे अखियुनि सां
उहा लठ जंहिंजो क़ुरान में ज़िक्र आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेॾी महिल तूर सेना जबल ते आयो त रब फरमायो त माफ़ी यमीन कया मूसा, मूसा तुंहिंजे हथ में छा आहे? कि मुंहिंजा मौला हीअ मुंहिंजी लठ आहे, हीअ मुंहिंजी लठ आहे। अहुश बिहा अला गनमी, पंहिंजे बकरियुनि जे लाइ वणनि जा पन छाणींदो आहियां, बकरियुनि खे काहे हलंदो आहियां, हीअ मुंहिंजी लठ आहे। हे मुंहिंजा मौला हिन जी टेक वठी हलंदो आहियां, हीअ मुंहिंजो सहारो थींदी आहे, हीअ मुंहिंजी लठ आहे। रब्बुल आलमीन जल शानहू उन लठ में इहो मौजज़ो रखायो। रब फरमाइस त मूसा हिन लठ खे उछलाई त अज़दहा नांग थी पई। वरी रब फरमाए त हथ विझीस, हथ विधई त वरी लठ थी पई। उहा लठ छा हुई? जेॾी महिल हज़रत मूसा अलैहिस्सलाम अकेलो थींदो हो त उहा लठ हज़रत मूसा सां कचहरी कंदी हुई, लठ ॻाल्हियूं कंदी हुई, रिहाण कंदी हुई हज़रत मूसा सां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सफ़र में निकिरंदो हो, मिसाल को सामान हूंदो हो, उहा लठ खणी हलंदी हुई। जेॾी महिल उस ते हज़रत मूसा ईंदो हो, उहा लठ वण थी छांव करे बीहंदी हुई। हज़रत मूसा सुम्ही पवंदो हो त उहा लठ राति जो पहरो ॾींदी हुई, चौकीदार थी बीहंदी हुई। अजीब लठ हुई उहा लठ। अॼु ताईं उते रखी आहे, मां पंहिंजे अखियुनि सां ज़ियारत कई। सुभान अल्लाह। हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम नबी जो शहज़ादो, पाण बि नबी, अबो बि नबी, ॾाॾो बि नबी, पर ॾाॾो बि नबी। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पग ॿधंदो हो, जेॾी महिल पग पाए ऐं हीअं पंहिंजे उम्मत में ईंदो हुयो त माण्हुनि खे 6 महीननि जे लाइ बुख बि लही वेंदी, उञ बि लही वेंदी, माण्हू ढाइजी वेंदा। उहो पटको हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे हथनि जो ॿधल अॼु ताईं रखियो आहे, मां पंहिंजे अखियुनि सां ज़ियारत कई। उन में हिकिड़ो ख़ासि कमरो हुयो जिते मिठड़े आवाज़ सां क़ुरान मजीद जी तिलावत हले 24 कलाक। मूं सम्झो शायदि पंहिंजो रिकॉर्ड थियल आहे या टेप रिकॉर्ड थी वञे। पोइ हिकिड़े कमरे में मां वियुसि त हिकिड़ो कारी वेठो हो जेको पढ़े पियो। 8 कलाक हिकिड़ो क़ुरान पढ़ंदो, उहो थकिबो त वरी ॿियो ईंदो, ॿियो ईंदो त टियों ईंदो, इहे 24 कलाक उते क़ुरान जी तिलावत हले। उन कमरे जे अंदरि छा हुयो? मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जी पग मुबारक रखी। ओद जी जंग में मुंहिंजे सोने नबी जो ॾंद मुबारक शहीद थियो, उहो ॾंद मुबारक उते रखियल हो। मुंहिंजे लजपाल नबी जे सुहारी पाक जो वार मुबारक, उहो उते सोन जी शीशी हुजे, उन में हीअं ॿाहिरि निकितो रखियो हुजे। पंहिंजे अखियुनि सां मूं ज़ियारत कई। ऐं उन जाइ ते हिकिड़े कमरे में मदीने वारे साईं जी तलवार पाक रखी, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी तलवार रखी हुई, हज़रत सैयदना उमर आदिल जी तलवार रखी हुई, हज़रत उस्मान ज़िन्नुरैन जी तलवार रखी हुई, मौला अली शेरे जली हैदर करार जी तलवार जैसा मरहब के गधा गधा कयो हुई। उहा तलवार मुबारक रखी, मां पंहिंजे अखियुनि सां ज़ियारत कई। ऐं सुहिणे नबी करीम जो हिकिड़ो प्यालो मुबारक हुयो, ठिकर जो प्यालो, जंहिंमें लजपाल नबी पाण पाणी पीअंदा हुआ। हींअर तुर्क हुकूमत उन खे ॿाहिरों चांदी जो खौल चाढ़े उन में बंदि कयो आहे। अंदरि उहो साॻियो ठिकर आहे, ॿाहिरों उन खे चांदी जो प्यालो चाढ़े छॾियो। पर उहो प्यालो मुबारक जंहिंमें लजपाल नबी ख़ुदि पाणी पीअंदा हुजनि। ऐं हिकिड़े कमरे में मूं ॾिठो हज़रत सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी कमीस पाक रखी, ऐं उन ई कमरे जे अंदरि मूं ॾिठो नबी जी न्याणी, जन्नत जी मालिकाणी सैयदा तय्यबा फातिमा ज़हरा जो चोलो पाक रखियल। उन चोले मुबारक खे चटणी
इन्हीं जहान के सरदार की शहजादी वो चोलो मुबारक अम्मा जी जलसाइण जो अज ताईं भी दुनिया वारनि जे लाइ इबरत आहे त उहा फरमाइंदा जेकॾहिं ऊद जबल खे चवां इहो सोन जो बणजी मुंहिंजे पुठियां उतीत बिमफातिह समावात वल अर्द आसमान में ज़मीन जे खज़ाननि जो कुंजूर बि मुंहिंजे हथ में रही टिनी जहाननि जे सरदार जी शहज़ादी पर वो चतरी लॻल वो कुर्तो मुबारक अॼु ताईं बि दुनिया वारनि जे लाइ इबरत आहे दुनिया वारनि जे लाइ सभु खां मिसकीन पंहिंजी मिसकीनी ते अरहा न थींदा कयो मदीने वारे दुआ घुरी अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीनन व अमितनी मिस्कीना ए मुंहिंजा मौला मूंखे ज़ियार में मिस्कीन करे दुनिया तां रवानो करी त बि मिस्कीन करे क़यामत जे ॾियारे उथारी त बि मिस्कीननि सां गॾु उथारी उन जाइ ते खुद ब खुद गर्दन झुकी वञे पियो ऐं हिकिड़ी रूहानियत हुई दिल जो करार राहत ऐं फरत हुई ॾिसण सां दिल जी दुनिया मटिजी वञे पई जिते इहे तबरुकात शरीफ़ रखियल हुया ऐं उन जाइ ते यकीनन दुआऊं बि क़बूल थींदियूं जिते सोने नबी जा पाक कपिड़ा रखियल हुजनि जुब्बो पाक रखियल हुजे पग मुबारक सोने हबीब जी दिस्तार पाक रखियल हुजे उते जेॾी महिल मां पहुतुसि त तव्हां बचड़नि जे लाइ मूं दुआ मौला इन फ़क़ीरनि जी बारत हुजे इन सारी जमात करमी फ़क़ीरनि जी पंहिंजे उम्मत जी या रसूल अल्लाह तव्हांखे बारत हुजे ऐं उते हिकिड़ी जाइ ते लिखियल हो शफ़ाअत या रसूल अल्लाह सच ॿुधायां जेॾी महिल इहो जुमिलो मूं पढ़ियो न जिते साईं जन जी पग पाक रखियल हुई उन जे मथां सुहिणनि अखरनि सां लिखियल हो शफ़ाअत या रसूल अल्लाह ओॾी महिल मुंहिंजी रण निकिरी वई या रसूल अल्लाह असांजी बारत हुजे असां में न इल्म आहे न अमल आहे न सूरत आहे न सीरत आहे बसि तुंहिंजी शफ़ाअत जो हासिल मूं में इल्म कुल न को ढंग पिरी तो ते निमाणी जो नंगवा पिरी तो ते निमाणी जो नंगवा मूं में इल्म कुल न को ढंग पिरी तो ते निमाणी जो नंगवा मूं वेही वेल विञाई कान की कान कमाई मूं वेही वेल विञाई कान की कान कमाई मूंखे रावल रीत न आई मूंखे रावल रीत न आई लगी नफ्सन भाग्य जी चंगिया पिरी तो ते निमाणी जो नंगवा पिरी तो ते निमाणी जो नंगवा पिरी तो के हिंद हुत भारत पिरी तो के हिंद हुत भारत
नाहे तोरी मिठड़ा मदारत कराए जानी जल्द ज़ियारत करा जानी जल्द ज़ियारत ओ वडो बिरह तुंहिंजे वडो बंगला पिरी तो निमाणी जो नंगला पिरी तो निमाणी जो नंगला मुमें इल्म कुल न को मुझे सिर जो साईं मुझे पैर कर जा पानी मुझे सिर जो साईं मुझे पैर कर जा पाई कम कर मुल्ला जा पाई कम हिन फकीरन जठाई लगो साजन तुझे संगरा फिरी तो तेन मानी जो नंगवा फिरी तो तेन मानी जो नंगवा मानो हिकड़ो भेरो वञन पिया मां ॿ भेरा टे भेरा ॾिस वरी वरी ज़ियारत पियो कयां पर दिल भरजे न पियो ऐं हर फेरे वञण सां हिकु नओं रूहानी सुकून ऐं रूहानी राहत नसीब थिए पई सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इन सफ़र में तुर्की जो हिकिड़ो शहर आहे जंहिंजो पुराणो नालो आहे अर-रोहा हाणे उनखे सॾनि पिया शानली उर्फा शहर जो नालो शानली उर्फा इहो शहर हुयो जंहिं शहर जे अंदरि जद्दुल अंबिया मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जे ॾाॾे हज़रत सैयदना इब्राहीम खलीलुल्लाह जी विलादत थी इन शहर ते निमरूद हुकूमत कंदो हो निमरूद खे ख़बर पई त अल्लाह जो खलील पैदा थींदो मुंहिंजी हुकूमत खे न ख़तरो थिए पोइ ऐलान कई त अहिड़ो को ॿार ॼमे त उनखे क़त्ल कयो पोइ बीबी साइण हज़रत खलील जी अम्मा जीजल साइण जेॾीमहिल विम जा संभालूं ऐं सूर थिया त पोइ हिकिड़े गार में हली वई उन गार में वञी हज़रत इब्राहीम खलील जी खे जनम ॾिनई 7 साल जीजल साइण उन गार में रही घणा साल 7 साल उन गार में अम्मा साइण रही हज़रत इब्राहीम खलील जी नशो नुमा नंढपिण उन गार में गुज़रियो उहो गार अॼु ताईं मौजूद बीठो आहे मां पंहिंजे अखियुनि सां ज़ियारत करे उन गार में अंदरि दाख़िल थी 7 साल जिते अल्लाह जो नबी रहियो हुजे उते को नूर वसंदो हूंदो कि न रहमत वसंदी हूंदी या न उन गार में अंदरि वियुसि ऐं उते वञी तव्हां बचड़नि जे लाइ दुआऊं घुरो जेॾीमहिल हज़रत इब्राहीम खलील उन गार खां ॿाहिरि अमड़ कढियुसि फलम्मा जन्न अलैहि लैल रआ कौकबा ये जो बाहर निकतो न त रात जो वक्त हुजे सितारा ॾिठई
छा ॾिठई सितारा ॾिठई कि काल हाज़ा रब्बी इहो मुंहिंजो रब आहे कि सितारा जेके आहिनि इहे मुंहिंजो रब आहिनि इहे मुंहिंजा ख़ुदा आहिनि हज़रत इब्राहिम चयो त इहे मुंहिंजा ख़ुदा आहिनि फलम्मा अफल काल ला उहिब्बुल आफिलीन जेॾीमहिल उहो सितारो लही वियो चई त मां जेके लही वञण वारा आहिनि उन्हनि खे पसंदि नथो कयां अलाह लहंदो कीअं अलाह त सदाईं मौजूदु हूंदो इहो रब थी नथो सघे जेको लही वियो सितारो इहो रब न आहे फलम्मा रअल क़मर बाज़िगा काल हाज़ा रब्बी वरी जेॾीमहिल चंड ॾिठई त चंड वरी वॾो सितारो हो वॾो चमकदार हुयो वॾी रोशनी वारो हो चई इहो मुंहिंजो रब आहे ॾिसो न नंढपण में कीअं अलाह ताला इब्राहिम ख़लील खे सोच फिक्र सम्झ केॾी ॾिनी हुई पाण ॾिठई चंड खे चई हे वॾो सितारो आहे वॾी रोशनी वारो इहो मुंहिंजो रब आहे काल हाज़ा रब्बी इहो मुंहिंजो रब आहे फलम्मा अफल जेॾीमहिल चंड लही वियो قال لئن لم يهدني ربي لأكونن من القوم الضالين जे मुंहिंजो रब मूंखे हिदायत न ॾींदो त मां गुमराहनि जी क़ौम मां थी वेंदुसि रब इहो कीअं थो थी सघे जेको लही वियो इहो रब न आहे इहो रब न आहे जेको लही वियो वरी जेॾीमहिल ॾींहुं थियो ऐं सिज उभिरियो فلما رأى الشمس بازغة قال هذا ربي هذا أكبر जेॾीमहिल सिज खे ॾिठई चिमके पियो वॾी रोशनी वारो हे वॾो आहे हे मुंहिंजो रब आहे केॾी वॾी रोशनी अथसि इहो रब आहे सॼो जहान रोशन कयो अथई इहो मुंहिंजो रब आहे हाज़ा अकबर ही सभिनी खां वॾो आहे सितारनि खां वॾो चंड खां वॾो वॾी रोशनी वारो आहे मुंहिंजा दोस्तो काल हाज़ा रब्बी हाज़ा अकबर फलम्मा अफलत काल या कौम इन्नी बरीउम मिम्मा तुशरिकून जेॾीमहिल सिज लही वियो चई त ए क़ौम वारो मां उन्हनि खां बेज़ार आहियां जिन खे तव्हां शिरक था कयो जिन खे ख़ुदा सम्झी करे सिज खे पूॼो था चंड खे पूॼो था मां इन्हनि खां बेज़ार आहियां मुंहिंजो रब उहो आहे जे सिज खे ठाहियो चंड खे ठाहियो सितारनि खे जोड़ियो जेको इन्हनि खे लाहे उभारे थो मुंहिंजो रब उहो अल्लाह सुभान अल्लाह इन्नी वज्जहतु वज्हिय लिल्लज़ी फ़तर अस्समावात वल अर्द हनीफ़न वमा अना मिनल मुशरिकीन मां पंहिंजो रुख पंहिंजे उन रब ॾांहुं मुतवज्जो थो थियां ख़ालिस दिल सां मुख़लिस क़ल्ब सां पंहिंजे रब ॾे मुतवज्जो थो थियां जंहिं आसमाननि खे पैदा कयो जंहिं ज़मीनुनि खे पैदा कयो मां मुशरिकनि मंझां न आहियां मां हिकिड़े रब जी पूॼा करण वारो आहियां सुभान अल्लाह हाणे जो ॿाहिरि निकितो त क़ौम वारनि खे नसीहत करण लॻो हे जेके बुत था पूॼो हे चंड खे था पूॼो सिज खे था पूॼो इहे ख़ुदा न आहिनि मबूद पर आहे त अल्लाह ईद जो ॾियारो थियो उन क़ौम वारनि जो ईद जो ॾियारो हज़रत इब्राहिम ऐं पंहिंजो माण्हू सभु ओॾे मेले ते विया ईद जो मेलो मल्हाइण निकिता साकी जो वॾो कुहाड़ो खणी आयो जेके बुत पिया आहिनि न सॼे मंदर में कंहिंजी टंग भॻई कंहिंजी मुंडी लाथई कंहिंजी बाह भॻई झोरे सभिनी ख़ुदा उन्हनि जे महबूदनि खे ज़ख़्मी कई वरी जो जेको वॾो वॾो बुत उन खे न मारी कुहाड़ो उन जे कुल्हे ते रखी छॾियो जेॾीमहिल हमराह मोटिया कि हे असांजे महबूदनि जो अहिड़ो हशर कंहिं कयो आहे हे कंहिं असांजे महबूदनि जा हे टंगू माण्हू भॼी छॾियूं आहिनि
ये कम हूंदा इन नौजवान जा जेके इब्राहिम सॾनि था इहो सतई बुतनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो आहे ये कम उन जा हूंदा जे वठी चोसि इब्राहिम खे हज़रत इब्राहिम खे वठी आया हे असांजे बुतनि जो हशर हेतिरो कयो आहे कि मूं न कयो आहे इहो वॾे कयो अथई जंहिंजी कुआड़ो कुले ते आहे उन खां पुछोसि जी ये तो पत्थर जा बुत ये कीअं ॻाल्हाईंदा कीअं असांखे ॿुधाईंदो त असांखे कीअं मार जेको है अरमान आहे तव्हांजे हाल ते जेके ॻाल्हाइनि बि नथा तव्हांखे ॿुधाए बि नथा सघनि त असांखे मारियो कीअं आहे असांजा टकूं ॿाहूं कीअं भॼनि इन्हनि खे ख़ुदा था सम्झो उन्हनि जे ज़हन खे झंझोड़ियईं उन्हनि जे अकुल खे बेदार करण जी कोशिशि कई क्यों हर रिकू वंसुरु आलिहतकुम पंहिंजे बुतनि जी मदद कयो बारो कयो इनखे बार में साड़ियोसि जे न साड़ींदो त असांजे बुतनि जो खानो ख़राब करे छॾींदो पोइ हीअं कयूं जो फिरौन जे दरबार में उनखे वठी आया फिरौन हुकुम ॾिनो त वॻो बाहि जो मच मारियो ऐं उन बाहि जे अंदरि इब्राहिम जो उछलायो वो किलो उन किले जे मथां हीअं ॿ वॾा पत्थर मंजनी ठाहियूं मंजनी वॾा ॿ पत्थर उभा कयूं उन पत्थरनि में पीख ॿधूं पोइ उन पीख जे अंदरि हज़रत इब्राहिम खे लोॾे लोॾे ऐं उन बाहि जे पासे उछलायूं उहो पत्थर मंजनी उहा पीख जेका आहे अॼु ताईं बि बीठी आहे मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आहियां उहो किलो निमरूद वारो उहो बि अखियुनि सां ॾिठो रब फरमाए ॾिसो कूड़नि जी पछाड़ी कीअं थी सचनि खे रब कीअं सोभारो कयो जेॾीमहिल हज़रत इब्राहिम खे उन पीठ में विझी उन्हनि ॿिन्ही पत्थरनि जे विच में हीअं लोॾे लोॾे ऐं बाहि उछलायूं जेॾीमहिल खलीलुर रहमान बाहि ॾे साम्हूं थियो आहे उन्हनि जूं रसियूं कटियूं अल्लाह जो नबी वञी उन बाहि जे विच में किरियो साईं उहो किलो बि मथे आहे तमामु घणो ऊचो आहे ऐं जिथे हज़रत इब्राहिम जे लाइ बाहि ॿारियूं उहा वरी हेठां ई जाइ आहे उहा जाइ बि मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयुसि जेॾीमहिल बाहि जे पासे ॾे इब्राहिम जूं रसूं कटे उछलायो रब फरमायो या नारकूनी बरदम व सलामन अला इब्राहिम ओ बाहि थदी थी वञ सलामती वारी बणजी वञ मुंहिंजे इब्राहिम खलील जे नाम सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं जेॾीमहिल खलीलुर रहमान उन बाहि जे अंदरि आयो आहे त उहा बाहि पाणी थी पई छा थी पई ऐं उहे जेके काठियूं हुयूं न जेके ॿारण बाहि जो ॿरियो पिए न उहे काठियूं मच्छी बणजी वियूं साईं उन जाइ ते उहो तलाउ ठहियो पियो आहे उन में उहे मच्छूं अॼु ताईं बि मौजूद आहिनि मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी अल्लाह हक़ दिल पर हक़ सुभान अल्लाह अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त उहे मच्छूं न मरनि थियूं न वॾियूं वधनि थियूं उहे जेतिरियूं आहिनि ओतिरियूं आहिनि हाणे इन वाक़े खे बि 5000 साल गुज़री चुका आहिनि घणो वक़्तु ॻाल्हायो घणो वक़्तु एॾे ज़माने खां वठी उहे मच्छूं हीअं बाहि जेतिरियूं या थोरियूं अञा वॾड़ियूं उहे मच्छूं मोरा खाइनि उहे हज़ारनि बल्कि ईअं चवां लखनि जे तादाद में हूंदियूं त बि मुबालगो न आहे उहे उन पाणीअ में हलंदियूं घुमंदियूं वधनि थियूं अॼु ताईं न वधनि थियूं न मरनि थियूं उते तुर्की फौज बख्तर बंद गाॾियुनि सां अॼु ताईं बि मुहाफ़िज़ बीठी आहे उते हिकिड़ो तुर्क फौजी उन सां मुंहिंजी कचहरी थी मुलाक़ात थी
मूंखे पुछी तव्हां किथों आया आहियो? जो मां पाकिस्तान खां आयो आहियां, पर रहाइश मुंहिंजो घर मदीने शरीफ में आहे। जी मदीने में तव्हांजो घर आहे? मुंहिंजो हा, मुंहिंजा हथ चुमण लॻो। जी मदीने में तव्हां आया आहियो, केॾा भला महिमान आहियो। त तुर्क फौज जे बि मन में मदीने वारे जी मोहब्बत। सुभान अल्लाह। उहे मच्छूं मूं खां वरी दास्तान पुछो, जो असां त किताबनि में ईअं पढ़ियो आहे, ॿुधो आहे, सॼी उमिरि वाइज़ बि कया अथऊं त बाहि बाग थी वई, बाग़ीचो बणिजी वई। हे तव्हां वरी मच्छूं बीहारियूं बीठा आहियो? जी असां वटि इहो उन दौर खां वठी इहो बाग, इहो पंहिंजो इहो तलाउ आहे। इहो तलाउ अॼु जो न आहे, हज़रत इब्राहिम ख़लील जे दौर जो। उहे जेके काठियूं हुयूं, इहे मच्छूं बणियूं जेके अॼु ताईं मौजूदु आहिनि। जे असांजा ॾाॾा पड़ॾाॾा बि इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि, इहे मच्छूं असां ईअं ई ॾिठियूं आहिनि जे अॼु असां न ॾिठियूं। सुभान अल्लाह। मूंखे अजब लॻो, हैरत लॻी त इब्राहिम ख़लील जो अॼु बि नालो रोशन आहे। अॼु बि उन जे ग़ार ते ख़ुदा जूं रहमतूं थियूं वसनि ऐं निमरूद उन जे मथां फिटकार ऐं लानत पई वसे। न फिरौन निमरूद रहियो, न निमरूद जो लश्कर रहियो, न उन जो ताज ऐं तख़्त रहियो, न सिपाह ऐं फौजूं रहियूं। फंज़ुरू कैफ़ कान आक़िबतुल मुकज़्ज़िबीन। नज़र करे ॾिसो, ज़मीन घुमी ॾिसो त कूड़नि जी पछाड़ी कीअं थी। मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, निमरूद ज़लील ख़्वार थी वियो, ख़लीलुर रहमान खे रब सोभारो ऐं कामयाब। सुभान अल्लाह। वरी इन जे पासे में हिकिड़ो ॻोठ हुयो हर्रान जे नाले सां। हर्रान हे हबशी रे अलफ नून हर्रान, रे जी शब्द सां। हर्रान जो नंढो ॻोठ हुयो। इहो हज़रत इब्राहिम ख़लील पोइ इन ॻोठ में रहियो हुयो। अल्लाह जो नबी इन ॻोठ में रहियो। जिते नबी सगोरो रहे, उहा धरती बि केॾी रहमतुनि ऐं बरकतुनि वारी हूंदी। ऐं इन हर्रान जे ॻोठ में हज़रत सैयदना याकूब अलैहिस्सलाम हिते रहियो। हज़रत याकूब हर्रान मां शादी कई हुई। उहे आसार अॼु ताईं बि बीठा आहिनि। वरी उते हिकिड़ा नंढड़ा घरड़ा ॾिठमि, हीअं मिटीअ जा ठहियल घरड़ा, अंदरूं वरी उनखे काठ लॻल, मथां मिटी उन्हनि ते लॻल। उहे घरड़ा बि अजीब हुया। हे हर्रान जा घर जेको हज़रत इब्राहिम ख़लील जो ॻोठ हुयो। जे थर जा चौरा थींदा आहिनि न, थर जे चौरनि वांगुरु सुभान अल्लाह। इन खां पोइ परते हिकिड़ो 2.5 कलाकनि जो पंधु अॻिते वियासीं। दियार बकर जो शहर हुयो। दियार बकर जो शहर पंहिंजे अखियुनि सां ॾिठुमि। जे शहर जे अंदरि सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 500 असहाबनि जूं मज़ारूं। जॾहिं इस्लामी लश्कर हिते आया, जंगूं लॻियूं, उन्हनि में असहाबी शहीद थिया। 500 असहाबी मदीने वारे साईं जा। असां वटि हिकिड़ो कलंदर आहे त दुनिया थी लेटे, पर लख कलंदर हिक पासे, किरोड़ भिटाई हिक पासे, असहाबी जे घोड़े जे सुंबन मां उथण वारी धूड़ जे बराबर बि गौस कुतुब कलंदर औताद अबदाल उन खाक जे बराबर नथा थी सघनि। असहाबी जो एॾो वॾो शान। 27 नबियनि जूं त हीअं मज़ारूं पंहिंजे अखियुनि सां ज़ियारत कई। 27 असहाबनि जूं मज़ारूं ॾिठमि। उते वञी सलाम कयुमि, हथ जोड़े त तव्हां दिलबर नबी जा साथी हुयो।
हुजूर सां गॾिजी जंतु कंदा हुयो तव्हां मुंहिंजे लजपाल नबी खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हुयो हाय 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 जेॾी महिल असां बि निमाज़ पढ़ंदा हूंदा हुजूर जे पुठियां छा चवंदा हूंदा पुठियां मदीने वारे साईं जे हाय 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 असां पंहिंजे मुर्शिद जे पुठियां निमाज़ पढ़ंदा आहियूं केॾो दिलि ख़ुशि थींदी आहे अॼु साईं जे पुठियां निमाज़ नसीब पर भाग त इन्हनि जा भला जेके लजपाल मुहम्मद करीम जे पुठियां निमाज़ पढ़ंदा 27 असहाब जूं मज़ारूं ज़ियारत अखियुनि सां कई ऐं इन शहर खां 40 किलोमीटर ॿाहिरि निकतुसि त उते हिकिड़ो नबी सॻोरो आहे सैयदना अल यसा अलैहिस्सलाम छा वरी चओ अल यसा अलैहिस्सलाम कुरान मजीद में आ वज़कुर इस्माईल वल यसा वज़ल किफ़्ल व कुल्लुम मिनल अख़यार ओ मुझे सुना नबिया मानन के गाल करे बुदा जिक्र करे बुदा बखान करे बुदा मुझे नबी इस्माईल जी मुझे नबी ज़िल अल यसा जी ऐं मुझे नबी ज़िल किफ़्ल जी ये गालियूं करे पंहिंजी उम्मत के बुधाए ये सब फलारा जेॾी महिल नबी अल यसा जी दरबार में पहुतुसि उन जे पासे में नबी ज़िल किफ़्ल जी मज़ार ॾिठमि खुदा जो कसम अल्लाह जा नबी पंहिंजे कब्रनि में अॼु बि आया बेशक मुझा साईं ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं चवण जूं न आहिनि पर बस अची वई आहे ज़हन में मुंहिंजो हिकिड़ो रूहानी मामिलो हुयो मुंहिंजे बातिन जो हिकिड़ो मामिलो हुयो जेको मुंहिंजो हल न पिए थियो ऐं जेॾी महिल मां नबी ज़िल किफ़्ल अलैहिस्सलाम जी दरबार में पहुतुसि ऐं उते अर्ज़ कयमि त साईं मुंहिंजो हिकिड़ो ई बातिनी मामिलो आहे उते नज़र करम थियो मूंखे कसम आहे मुंहिंजे रब जी ज़ात जो त मां अर्ज़ करे सलाम करे दुआ घुरी ॿाहिरि निकितुसि मुंहिंजो मामिलो हल अल्लाह जा नबी मर्दाना अल-अंबिया अहयाउन फी कुबूरिहिम युसल्लून नबी पंहिंजे कब्रुनि में ज़िंदा आहिनि उते नमाज़ूं बि पढ़ंदा आहिनि छा कंदा आहिनि नमाज़ूं पढ़ंदा आहिनि सुभान अल्लाह हिकिड़ी मस्जिद ॾिठमि जे मस्जिद जे अंदरि असीम शान मस्जिद हुई तुर्क मस्जिदूं ठाहे ॼाण मस्जिदूं ठाहिनि त तुर्क ठाहिनि अजीब मस्जिद अजीब नक्शा एॾियूं सुहिणियूं तव्हां हीअं वेही ॾिसंदव न पिया ॾिसो गौर सां त तव्हांखे हर कमानी में हिकिड़ो जुदा राज़ नज़र ईंदो हर उन जी जेका बनावट ऐं साख़्त आहे बीहक आहे अजीब तव्हांखे नज़र ईंदी हीअ हिकिड़ी मलातिया जी तुर्की जी मस्जिद आहे ॾिसो तव्हां ॾाढियूं हसीन मस्जिदूं आहिनि उन मस्जिद शरीफ़ जे अंदरि मेहराब जे पासे में हिकिड़ो कबाट ठहियल हो उन कबाट जे अंदरि शीशे जो फ्रेम हो उन शीशे जे फ्रेम जे अंदरि मुझे कुर्बदार करीम मुझे लजपाल नबी जा 3 या 4 वार मुबारक साईं जन फरमायो त मुझे बदन जो जेको हिस्सो आहे उहो बि मुंहिंजो ई हिस्सो जेको कमाल कुल में हूंदो उहो कमाल जुज़ में बि हूंदो आहे हे न अञा पुट ॿियो आहे गोल गोल ही शीशी ठहियल सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो
साईं जन जो वार मुबारक उते रखियल पंहिंजे अखियुनि सां ज़ियारत करे पर दिल भरजे न पई। अल्लाह अञा बि हुआ ही हिकिड़ी अञा ॿी जाइ ते वियुसि, उते बि साईं जन जा 2 वार मुबारक रखियल हुया, उन्हनि जी ज़ियारत तव्हां कयो। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। नजर अचे तो या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह या हबीब अल्लाह। साईं जन जे पाक वार मुबारक जी जेॾीमहिल मूं ज़ियारत कई ओॾीमहिल बि तव्हां फ़क़ीर मूंखे यादि हुयो। उन जाइ ते मूं ॾाढियूं तव्हांजे लाइ दुआऊं घुरियूं। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे दुनिया जे ॾुखनि खां बचाए, आख़िरत जे अज़ाबनि खां बचाए। चलो दुनिया में बि सुखिया हुजो, आख़िरत में बि शाद ऐं आबाद हुजो। सुभान अल्लाह। वरी हिकिड़ो शहर इंताकिया जो जंहिंजो क़ुरान मजीद में काफ़ी जायुनि ते ज़िक्र आयो आहे, नालो न खयो आहे क़ुरान, पर उन शहर जो वाक़ियो क़ुरान में बयानु थियो आहे। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जॾहिं गॾिजी हलिया हुया न, वरी ॿेड़ी ते चढ़िया, वरी हिकिड़े ॻोठ में आया जिते किरियल दीवार हुई, उहा दीवार अचे ठाहियूं। उहो शहर इंताकिया जो पंहिंजे अखियुनि सां सुभान अल्लाह। मुंहिंजा साईं सदको वञा, रहमत जी रहमत। सुभान अल्लाह। रहमत वारे जूं ॻाल्हियूं थियूं थियनि त रहमत अची। साईं जी आमद थींदी आहे मट जी मौसम में, आका जी आमद थींदी आहे मट जी मौसम वेंदी। जिते हज़रत मूसा ऐं ख़िज़र अलैहिस्सलाम पाण में मिलिया आहिनि न, हज़रत मूसा हीअं सुतो आहे, पत्थर खे टेक ॾेई सुतो आहे। उहो पत्थर, उहा ॿिन्ही सॻोरनि जे मिलण वारी जाइ पंहिंजे अखियुनि सां मां ज़ियारत कई। सुभान अल्लाह। क़ुरान मजीद में किसो आहे, वद्रिब लहुम मसलन अस्हाबल क़रिया। हीअ उहा जाइ आहे जिते ॿिन्ही नबियनि जी मुलाक़ात थी। हिकु को ठहियल आहे, इन कुपे जे अंदरि उहो पत्थर आहे जिते हज़रत मूसा टेक ॾेई सुतो हुयो। उहो पत्थर अॼु ताईं बि उहा जाइ मौजूद आहे। सुभान अल्लाह। वद्रिब लहुम मसलन अस्हाबल क़रियत इज़ जाअहल मुरसलून।
गोठ वारन जी गाल करे बुधा जन गोठ वारन ने रब पंजा पर रसूल मोकलिया वो गोठ केड़ो हो इंताकिया जो वो गोठ केड़ो हो जो इंताकिया जो जे गोठ में पर रसूल अल्लाह ताला मोकलिया एकड़ो हजरत यहया जेके यूहन्ना बसरीदा बे हजरत यूनुस ये बई रसूल जे शहर अंताकिया में आया वो शहर बिठुम वो उन्ने शहर जे अंदर एकड़ी मस्जिद है जेका फातिह इस्लाम जलीलुल कद्र असहाबी हजरत अबू उबैदा बिनुल जर्राह रज़ियल्लाहु तआला अन्हु जी बनायला के जी बनायला हजरत अबू उबैदा बिनुल जर्राह जी मस्जिद बनायला उन्ने मस्जिद के अंदर उन्होंने बिन्नी रसूलन जी मज़ारों मां पजे अखियन सा ज़ियारत कई इज़ अरसलना इलैहि मुस्नईन रब तो फरमाए त जदे उन्हें गोठले मुंह पंजा पर रसूल मोकलिया वे रसूल हजरत यूनुस ए हजरत यूहन्ना इन्होंने बिन्नी रसूलन जो मज़ारों अज ताईं मौजूद आहिनि फकज़बूहुमा तो उन्हनि गोठ वारनि उन्हनि ॿिन्ही नबियनि खे कूड़ो चयो इनकार कयो फअज़्ज़ज़ना बिसालिसिन फक़ालू इन्ना इलैकुम मुरसलून रब फरमाए तो जेको असां टे खे इज्जत वारो बणाए टे रसूल मोकिलियोसीं उहो टियों रसूल कहिड़ो हबीब नज्जार उन्हें हबीब नज्जार जो कुरान में रब जिक्र कयो आ उन्हें जी मज़ार में पंजे अखियन सा ज़ियारत कयो ऐं खुदा जाने त एडो त उते मुखे रूहानी सुकून मिलियो एडी त रूहानी कशिश ऐं राहत ऐं फरहत नसीब थी जो मां ज़बान सां बयान नथो करे सघां सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि जे बारे में कुरान फरमाए तो फअज़्ज़ज़ना बिसालिसिन असा टे के इज्जत वारो बनाए मोकलियोसी हबीबुल नज्जार के ही उन्हें सोने जी मज़ार साए रंग जो पड़ पातला हितो वाला वहाबी जो ना ये पढ़ तवा सुखरेल में नहीं तवा इते सुनन विझण शुरू कया आहिनि उते तुर्की में शाम में हे के पढ़ विदा ये हजरत हबीबुल नज्जार जी मज़ार है जो कुरान में रब जिक्र कयो सुभान अल्लाह मुझा साईं थी वरी वो ब सगोरा जेकी हजरत यूनुस ऐं हजरत यूहन्ना बिन्ही जे मज़ारुनि पाकनि ते सेरांदी खां वॾा फटका ठहियल हुजनि ही उन्हनि ॿिन्ही भलारनि जूं मज़ारूं भलारो असांजो साईं बीठो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी सगोरा हंजल जे अल्लाह ताला इंताकिया दे मोकिलियो जन कुरान में जिक्र कयो सुभान अल्लाह
जबल आहे, उन जबल जो नालो आहे हबीबुन नजार। वो जबल जो नालो ही हबीबुन नजार। हाणे इन शहर में जेॾी महिल हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम आया, चयूं भाई असां मुसाफ़िर आहियूं, परदेसी आहियूं, असांखे मानड़ी खारायो। फअबौ अन युदय्यिफूहुमा, इनकार कयूं, असां मानी न खाराईंदासीं। इन ॻोठ में क़ुरान उन्हनि जी लिखी पढ़ी करे छॾी, क़ुरान लिखी छॾियो त नबीअनि खे मानी न खारायूं। मूंसां गॾु हुतो जेके मुंहिंजा साथी हुआ, 3 ॼणा 4 ॼणा हुआसीं पाण में, हिकिड़े होटल ते वियासीं ॻोल्हे फ़ोले मुंहिंजो जेको पाक साफ़ माण्हू हुजे ऐं पंहिंजो पाकीज़ा ताम हुजे, उते हली मानी खाईंदासीं। पोइ असां इंताकिया जी जेका शाही बाज़ार हुई, उन बाज़ार जे किनारे ते हिकिड़ो होटल हुजे, उते वियासीं, मानी खाधीसीं। मानी खाधीसीं, उन जो बिल 150 लेरा थियो। 150 लेरा, हिकिड़ो लेरो 26 रुपयनि जे बराबरि आहे। 150 लेरनि जो बिल थियो। पोइ बज़ाहिर त हू माण्हू मूंसां गॾु थी हलिया, बिल मूंखे अदा करणो हुयो। मूं खीसे में हथ विधो पैसनि कढण जे लाइ, त उहे जेके मूंसां गॾु हुया अंताकिया जा माण्हू, उन्हनि चयो न साईं, तव्हां महिमान आहियो, तव्हां मानी असां खाराईंदा, मानी असांजे तरफ़ां। वरी उन खीसे में हथ विधो पैसनि कढण जे लाइ। जेको होटल जो मालिक हुयो, उन चयो न, तव्हां महिमान आहियो, ही मदीने खां माण्हू आयल आहे, मानी जा बिल मां न वठंदुसि। मुंहिंजो क़ुरान जे आयत जो हिननि ते असर थियो आहे। क़ुरान जे आयत जो हिननि जे मथां असर थियो आहे, जेको क़ुरान फरमायो त फअबौ अन युदय्यिफूहुमा, नबीअनि खे मानी न खारायूं। हाणे इहा आदत मटिजी वई अथनि, मुसाफ़िरनि खे मानी खाराइनि था। मुंहिंजो मां तव्हांजे सफ़र में, पंहिंजे सफ़रनामे में लिखंदुसि त तव्हां मुफ़्त में मानी खारायो। हीअ उहा मानी हुई। ऐं लस्सी, तुर्की जा माण्हू लस्सी वॾे शौक़ सां पीअंदा आहिनि। असां लस्सी सॾींदा आहियूं, उहे सॾींदा आहिनि आयरन। छा सॾींदा आहिनि? आयरन। आयरन। इहा बि ॻाल्हि न कजी आहे। हो हज़रत मूसा जा उम्मती हाजर मानी न खाराई, ऐं हे मोहम्मद करीम जा असां बिल न वरितऊं। मां त इहा ॻाल्हि लिखंदुसि न, चवंदुसि न। सो इहो सफ़रनामो मूं लिखियो आहे, सफ़रनामो। इंशा अल्लाह ताला अन क़रीब छपबो, ऐं तव्हां बि मूंसां गॾु तुर्की घुमंदव। वरी उते पूनिया जे शहर में, पूनिया जे शहर में हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह, जंहिंजी मसनवी असां तकरीरुनि में, वाइज़नि में बैत पढ़ंदा आहियूं मसनवी शरीफ़ जा, उहो मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते हाज़िरी नसीब थी। राति साईं जे पाड़े में रहियुसि। होटल मूंखे अहिड़ो मिलियो जो ईअं दरी खोलिया पियो त साम्हूं साईं जो कुबो हुयो। राति मूं ते रहियुसि, पर ॾाढो मज़ो आयो। ऐं हिते फ़क़ीर जज़्बो कंदा आहिनि त माण्हू चवंदा आहिनि चरिया थिया आहिनि, हिननि खे छा थियो आहे? पर इहो जज़्बो रक़्स करणु, नचणु, टपणु, उहे मौलाना रूमी जे मुरीदनि में अॼु ताईं जारी आहे। अॼु ताईं नए ते ॻाईंदा आहिनि, नए, जंहिंखे सिंधी में बांसरी सॾिबो आहे। बांस जी काठी मां विष्णु अज़मे तूं हिकायत कुनत, बस जुदाई हा शिकायत मी कुनत। इन बांसरी खां त कुझु जेॾी महिल ॻाए थी त कीअं रड़ियूं फिराक ऐं जुदाई खां कीअं थी था वञनि। पोइ बांसरी वॼाईंदा आहिनि ऐं उन ते रक़्स कंदा आहिनि। पोइ अहिड़ी हिकिड़ी महफ़िल में मूंखे बि हाज़िरी नसीब थी। पोइ सूफ़ियुनि जो रक़्स तव्हां बि ॾिसो।
गोल गोल फिरे दो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नजर अचे थो मुझे हितों जा मुला हुजे तो फतवा कुफर जी कढी छॾनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह पूनिया जे शहर में हजरत शाह शम्स तबरेज़ रहमतुल्लाह अलैह जे दरबार की हाज़िरी जेको मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह जो मुर्शिद हुयो ऐं हिते असां नक्शबंदी तस्बीह वॼाईंदा आहियूं खड़का कंदी आहे सुबुह जो मुराक़बे में इहे तस्बीहूं वॾनि थुल्हनि मणनि वारियूं उते बि मिलनि थियूं उतां जा सूफ़ी बि तस्बीहूं वॼाईंदा आहिनि मां बि हिकिड़ी वठी आयो आहियां कॾहिं ज़िंदगी रही तव्हांखे ॾेखारींदुसि समझो था अल्लाह ताला जल शानो जे प्यारनि जूं ज़ियारतूं नसीब थियूं इस्तांबुल में हज़रत सैयदना अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला हज़रत अबू अयूब अंसारी मुझे किबला मुर्शिदन करीमन जो सिलसिला नसब 41 पीढ़ी में हज़रत अबू अयूब अंसारी सां मिलियो उन साईं जे दरबार में वियुसि ॾाढा प्यार मिलिया ॾाढियूं मोहब्बतूं मिलियूं अजीब उतां जा मंज़र हुया जेके मां ज़ुबान सां बयान नथो करे सघां ऐं उते ई दरबार शरीफ़ जे अंदर हिकिड़ो पत्थर हुयो जे पत्थर ते हीअं पेर जो निशान ठहियल हुयो बाक़ाइदे सां जीअं पत्थर में पेर गप में ची ॿुधायूं त इहो कदम पाक इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा हज़रत काब बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उते मूंखे ज़ियारत नसीब थी उते नबी सगोरो हज़रत असहाबी सगोरो हज़रत सैयदना अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जी दरबार की हाज़िरी सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह कसीर तादाद में अंबिया औलिया सुलहा बुजुर्गान दीन अल्लाह जे प्यारनि माननि जे हाज़िरी ऐं ज़ियारत नसीब थी इबरतूं नसीब थियूं कूड़नि जी पछाड़ी नज़र आई पर हर मुक़द्दस जाइ ते मूं तव्हां जे लाइ दुआऊं घुरियूं अल्लाह करीम जल शानो शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जी मोहब्बत जे हुज़ूर जी ग़ुलामी में जियारे हुज़ूर जी ग़ुलामी में मौत नसीब फरमाए वमा अलैना चरियो आया मोहब्बत में चरियो आया कयो मस्त महबूबन ग़रीबत में चरियो आया खिले थी खल्क चाहती पियो नहीं परवाह काके खिले थी खल्क चाहती पियो नहीं परवाह काके ये दरिया तानन जा तलब में सब तरियो आया ये दरिया तानन जा तलब में सब तरियो आया चलो आया ओ मुझी महबूब दिल मोहे फसाए के दिलो काबू करमला इन जरात में मन भाग ने भरो आया चरियो आया मोहब्बत में चरियो
اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. اللهم حبب إلينا الإيمان وزينه في قلوبنا وكره إلينا الكفر والفسوق والعصيان وجعلنا من الراشدين. اللهم اجعلنا من الراشدين. اللهم اجعلنا من عبادك الصالحين المخلصين المتقين. اللهم اجعلنا من الذين لا خوف عليهم ولا هم يحزنون. اللهم اغفر لنا وارحمنا وعافنا واعف عنا يا اكرم الاكرمين. اللهم انك عفو كريم تحب العفو فاعف عنا. اللهم اغفر لنا ما قدمنا وما أخرنا وما أسررنا وما أعلنا وما أنت به أعلم منا يا أكرم الأكرمين يا أرحم الراحمين يا أحكم الحاكمين يا حنان يا منان يا سلطان يا سبحان. سبح قدوس ربنا ورب الملائكة والروح. या अल्लाह इन सारी जमात पे राजी थी सभी जे दिलन जो मुरादों पूरी कर्ज वारन जा कर्जला बीमारन के शिफा नसीब कर दर्दमंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दनी मुश्किलातों आसान कर कोई कम करार जन्मे तू राजी तुझे हबीब राजी हुजे मौला पंजे हबीब जे सदके हिन पूरे मजमे ते रहमतों ऐं बरकतों सभनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا